अस्सलाम वालेकुम। अॼु कुझु ज़रूरी ॻाल्हि मां तव्हां सां शेयर करणु चाहियां थी। सभिनी खां पहिरियों त मां तव्हां सां इहो तरीक़ो शेयर कंदसि त असांखे ही जेके प्लास्टिक जूं थेलियूं आहिनि इन्हनि खे कीअं ज़ाया करणु घुरिजे। अक्सर ईअं थींदो आहे जो असां प्लास्टिक जूं थेलियूं गंद में ईअं खणी उछलाए छॾींदा आहियूं। आज मैं आपके साथ शेयर करूँगी कि जो प्लास्टिक की थैलियाँ हैं, जो शॉपर्स हैं, इनको हमें किस तरह से ज़ाया करना चाहिए, किस तरह से कचरे में फेंकना चाहिए। लेकिन उससे पहले कुछ बातें हैं बहुत ज़रूरी। ठीक है, इन खां पहिरियों जो मां तव्हांखे उहो तरीक़ो ॿुधायां, कुझु ज़रूरी ॻाल्हियूं मां तव्हां सां करणु चाहियां थी। ॾिसो, असांजे मुल्क में हर तरफ़ कचरे जा ढिग आहिनि, कचरे जा गंद जा अंबार आहिनि। नंढड़े ॻोठ में वञो, वॾे शहर में वञो, के रोड तां गुज़रो, रस्ते तां ट्रेवल कयो, किथे बि तव्हांखे बेशुमार कचिरो नज़र ईंदो। ऐं उन में सभिनी खां वधीक जेको बदतरीन जेका शइ आहे कचिरे में, उहे आहिनि प्लास्टिक जूं थेलियूं। को ज़मानो हूंदो जॾहिं असां सौदो वठण जे लाइ, भाॼी गोश्त वठण जे लाइ, जेके खजीअ जे पतनि मां, खजीअ जे पननि मां ठहियल, पुटनि मां ठहियल जेके टोकरियूं हूंदियूं, बास्केट्स हूंदियूं, छलियूं असां उनखे चवंदासीं, उहे छलियूं, उहे बास्केट्स, उहे टोकरियूं असां इस्तेमालु कंदासीं, हर घर में हूंदियूं हुयूं। ऐं बाज़ार मां कपिड़ा वग़ैरह ॿी ख़रीदारी जे लाइ हिकिड़ा कपिड़े जा थेला हूंदा हुआ। उहे कपिड़े जा थेला असां हाणे बि इस्तेमालु करे सघूं था। हाणे बि असां घरनि में उन्हनि खे आसानी सां ठाहे सघूं था। ऐं असां वरी बि उन्हनि खजीअ जे ठहियल छलियुनि जो, खजीअ जे पननि मां ठहियल छलियुनि खे ॿीहर रिवाज में आणे सघूं था। ईअं करण सां असां इन प्लास्टिक जी थेलियुनि खां पंहिंजी जान छॾाए सघंदासीं। ऐं ॾिसो त रोडनि ते वञो, रस्तनि ते ट्रेवल कयो बाय रोड, त तव्हांखे ॿूड़नि में, झाड़ियुनि में, वणनि में, जिते किथे इहे खजीअ जूं जेके प्लास्टिक जूं जेके थेलियूं आहिनि उहे टंगियल नज़र ईंदियूं। ऐं इहे थेलियूं जॾहिं असां गंद में उछलायूं था, उॾामनि थियूं ऐं पोइ गटरनि में वञनि थियूं, जंहिंजे करे गटर ब्लॉक था थी वञनि, रस्तनि ते उहो गंदो पाणी फैलिजी थो वञे। इहे थेलियूं जेके आहिनि हर लिहाज़ खां असांजे लाइ हिकिड़ो अज़ाब आहिनि। हाणे पहिरीं ॻाल्हि त इन्हनि खां जान छॾायो। पहली बात है कि इनसे जान छुड़ाएं। आप कपड़े के बैग इस्तेमाल करें शॉपिंग के लिए, और अगर सब्ज़ी गोश्त के लिए जो तिनकों की बनी हुई टोकरियाँ होती हैं, जो पहले भी हम इस्तेमाल करते थे, उनको आप वापस रिवाज में लाएं, उनको आप इस्तेमाल करें। इस तरह से हम इनसे अपनी जान छुड़ा सकते हैं। दूसरी बात ये कि हम जो है वो टोटली इनसे जान नहीं छुड़ा सकते। अगर किसी वजह से भी ये हमारे घर में आ जाती हैं, किसी सौदे सामान में, तो फिर उनको फेंकना किस तरह चाहिए वो मैं आज आपको बताऊंगी। ठीक है, जेकॾहिं असां टोटली इन्हनि मां जान नथा छॾाए सघूं, असां भले कपिड़े जा थेला इस्तेमालु कयूं, छलियूं इस्तेमालु कयूं भाॼी जे लाइ, पर पोइ बि कंहिं बहाने सां अगरि हीअ थेलियूं असां वटि अची थियूं वञनि कंहिं ज़रिए सां, त पोइ असांखे उन्हनि खे ज़ाया करण जो हिकिड़ो तरीक़ो हुजणु खपे। उनखां अलावा जॾहिं असां किथे बि वञूं था, कुझु खाई पी, उहे जूस जा दॿा आहिनि, रेपर्स आहिनि, कागज़ आहिनि, उहे जिते किथे उछलाइण, इहा का सुठी ॻाल्हि न आहे। ॾिसो, ॿियनि मुल्कनि जूं जॾहिं असां वीडियोज़ ॾिसूं था, फ़ोटो ॾिसूं था, केॾा साफ़ु सुथरा मुल्क आहिनि, असांखे वॾो रश्क थो अचे उन्हनि ते, त केॾा साफ़ु मुल्क आहिनि, असां ॾाढा उन्हनि खां इम्प्रेस था थियूं। त उहे छा मतिलबु आहे, उहे उन्हनि मुल्कनि में के फ़रिश्ता अची त कमु कोन था कनि, उतां जा इंसान था कनि न। वो फरिश्ते तो आके दूसरे मुल्कों को साफ़ नहीं करते, वहाँ रहने वाले ही करते हैं, वही लोग करते हैं, वो भी इंसान है हमारी तरह। तो अच्छा असा इंसान नहीं, क्या हम इंसान नहीं, क्या हम ऐसे नहीं कर सकते? कर सकते हैं। तो बेहतर है, आप यकीन करें कि कहीं भी अगर हम गुजरते हैं और कचरे के ढेर में देखती हूँ तो मैं शुक्र करती हूँ कि इसमें मेरा हिस्सा शामिल नहीं है। रोड रास्ते पे बीच पे मैंने कुछ नहीं फेंका, मैं अपने कचरे को प्रॉपर ठिकाने लगाती हूँ, तो उन गंद में मुंहिंजो गंद शामिल ना है। जेकॾहिं रोड ते रस्ते ते किथे कचरो पियो आहे, तो उनमें घटि में घटि मुंहिंजो हिसो न आहे, मूं न उछलायो। सो ऐं ॿियो इहो त अगरि इहो सोचूं त भई ॿिया कनि था छा त असां कयूं, एॾो गंद पियो आहे, अगरि हिन में थोरो मुंहिंजो वियो हलियो, मूं हिकिड़ो पैकेट उछलायो, त कहिड़ो फ़र्क़ु थो पए? फ़र्क़ु पए थो। इहो हिकु हिकु ज़रो ज़रो करे त एॾो ढेर ठहे थो। त इहो न सोचो कॾहिं बि त ॿिया नथा कनि त मां बि न कयां, इहो सोचो त ॿिया कनि न कनि, मां त पंहिंजे हिस्से जो कमु कयां। दूसरे अगर नहीं करते कोई बात नहीं, वो उनका अमल है, लेकिन जो मेरा हिस्सा है, जो मेरा फ़र्ज़ बनता है, वो मुझे तो करना चाहिए ना। तो बेहतर है कि कचरे को फैलाने से हम रोकें, कोशिश करें घरों में कपड़े के बैग इस्तेमाल करें शॉपिंग के लिए, खुद बनाएं, किसी से बनवाएं, और सब्ज़ी और गोश्त वगैरह के लिए जो बास्केट्स हैं तिनकों की बनी हुई, जो कखन जूं ठहियल छबियूं आहिनि, छलियूं आहिनि, उन्हनि खे इस्तेमालु करणु घुरिजे। सो हाणे अचूं था इन पासे त जेकॾहिं असां वटि प्लास्टिक जूं थेलियूं घरनि में अची थियूं वञनि त उन्हनि खे उछलाइजे कीअं।
ठीक है। अगर घर में प्लास्टिक की जो थैलियाँ आ जाती हैं तो उनको फिर हम ज़ाया किस तरह करें। तो सबसे पहले हम जैसे है इस तरह से उठा के हम उनको कचरे में डाल देते, डस्टबिन में फेंक देते, ऐसा कभी भी नहीं करना चाहिए। आप सब ये देखें, सब ॾिसो त असां हिननि खे ॻंढियूं ॾियूं, इस तरह से नॉट लगाएं इसके ऊपर, यूं इसको गिरह लगाएं, हिन खे ॻंढियूं ॾेई ॾेई बिल्कुलु नंढो ऐं सोढ़ो कयो, ठीकु आहे। तो ॾिसो हाणे एतिरियूं सारियूं ॻंढियूं ॾियो जो ही बिल्कुलु हिकिड़ी नंढड़ी ॻंढि ठही वञे, ये छोटी सी नॉट बंदी, नंढड़ी हिकिड़ी ॻंढि ठही वई। ही थैलियूं आहिनि, ही असांजी तबाही जो सबबु आहिनि, कचिरे जो सबबु आहिनि। त असां हिननि खे जेकॾहिं हिन तरीक़े सां उछलाईंदासीं हीअं, पोइ गिरह लॻाते जाएं, ॻंढियूं ॾींदा वञो ऐं हिनखे नंढड़ो कंदा वञो। हाणे इन सां छा थींदो, पोइ त वेंदियूं त पोइ बि कचिरे में, पर छा थींदो, अगरि ही कंहिं गटर में हली वई तो इहा उतां निकिरी वेंदी, उते फांसी न पवंदी। अगर ये किसी गटर में चली जाती हैं तो वहाँ पे फंसेंगी नहीं, यहाँ से पानी के साथ वो वहाँ से निकल जाएंगी। ये उड़कर किसी दरख्त में, किसी झाड़ी में नहीं फंसेंगी, ये उॾामंदियूं कोन, के वणनि में न टंगबियूं, के ॿूड़नि में, के झाड़ियुनि में न फासंदियूं। हर तरफ़ असांखे कचिरे जो इहा कचिरे जी सूरत हाल नज़र न ईंदी जेका हिन महिल। कोशिशि कयो त हिननि प्लास्टिक जी थैलियुनि मां पंहिंजी जान छॾायो। घरनि में बैग सिबो कपिड़े जा, पुराणे कपिड़े मां, पंहिंजे पुराणनि यूज़ थियल कपिड़नि मां, पुराणियुनि चादरुनि मां तव्हां आराम सां कपिड़े जा थैला ठाराए सघो था। ऐं भाॼी भुती जे लाइ, सौदे लाइ तव्हां छलियूं या बास्केट्स इस्तेमालु कयो, ठीकु आहे। हिननि थैलियुनि मां पंहिंजी जान छॾायो। सो इहो मुंहिंजो अॼु जो मैसेज हो। मूंखे उमेदु आहे त तव्हां हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदो त जीअं इहो पैगाम घणे खां घणनि माण्हुनि ताईं पहुचे। हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि आहे, मामूली ॻाल्हि आहे, पर इनखे मामूली न सम्झो। हर माण्हू अमल करे त असां इलाही, हिकु त इन्हनि खे इस्तेमालु न कयो, जेकॾहिं अची थियूं वञनि घर में त प्रॉपर तरीक़े सां उन्हनि खे कचिरे में उछलायो। अहिड़ी तरह सां असां हिननि मां काफ़ी हद ताईं हिन अज़ाब खां बची सघंदासीं। सो उमेदु आहे त तव्हांखे मुंहिंजो हीउ पैगाम वणियो हूंदो। इनखे ज़रूरु ॿियनि सां बि शेयर कयो, ॿियनि ताईं बि पहुचायो। सो इनशाला वरी कंहिं ॿी कम जी ॻाल्हि सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह भाई।